दादा गुजारत अचे थी उहा कहिड़ी शइ आहे जेका मायूं खाइनि बि थियूं ऐं पाइनि बि थियूं हाणे पुट बंद त ख़बर पए हे वरी कहिड़ी गुजारत आहे उहा कहिड़ी शइ आहे मायूं खाइनि बि थियूं ऐं वरी पाइनि बि थियूं ईअं आहे हा पाइनि बि थियूं पाइनि बि थियूं बाबा मायूं पान खाइनि थियूं सोपारी खाइनि थियूं कम जो रस खाइनि थियूं गन्ना खाइनि थियूं केलो खाइनि थियूं मेट बि खाइनि थियूं मेट अथई मुंहिंजे ख्याल में मेट अथई अञा बचे पुट हा अञा बि बचे बाबा भिंडी बसर पटाटा वांगण आलू इहे बि मायूं खाइनि थियूं अरे जटाई त खाइनि थियूं न कहिड़ो वरी पाइनि थियूं अञा बचे पुट हाँ अञा बि बचे अरे बस हाणे गुजारत वई बाबा हाणे गुजारत वई बाबा इहे अथई पादर मायूं खाइनि बि थियूं ऐं पाइनि बि थियूं पादर अथई बाबा पादर अथई हा हींअर मायूं पादर कोन थियूं खाइनि हींअर मां बि इहो वारो पादरनि खाइण जो अञा बचे पुट हा अञा बि बचे यार अञा बि बचे हेतिरा धक्का या तो अञा बचे बस गुजार त भञी रे ख़बर पए आहे छा ई खिकण मुर्सो भलो गुजार त भञी दो जई ओ चराइयो दे लोंग मायूं खाइनि बि थियूं ऐं पाइनि बि थियूं इहो लोंग कोन थियो अरे यार इहो लौंग इहा ॻाल्हि करणु वारोसि पर मुंहिंजो मथां ईअं बि न हुजे